गरम खानो माना सां पोइ पक सम्झूं न, असांखे हिते को बि खुटको न आहे, असां सुकून सां सुम्ही सघूं था। हा जाबिर, तव्हां ॿिन्हिनि जी ज़िंदगी जो ज़िम्मो मूं खंयो आहे। अलाह जे तरफ़ां इज़राइल अचे जो साह न कढे। बाक़ी मंसूर ऐं चाकर खान जे माण्हुनि में एतिरो दम ई नाहे जो मुंहिंजी उताक ते अची हमलो कनि, छो त मां पाण ताक़त रखां थो। मंसूर खान, असां इहो नथा चाहियूं त असांजे करे तव्हांजी करम खान सां दुश्मनी थी वञे। असां बसि इहो था चाहियूं त असांजो दुश्मन असांजे हवाले कयो वञे। ॻाल्हियुनि ज़रिए मां जाबिर खे करम खान जो ताक़त मां तरे कढंदुसि, पोइ ही जबल हूंदा ऐं टेचरा हूंदा ऐं पोइ तव्हांजो शिकार हूंदो। चाचा दिनो इहो साम्हूं रस्तो अथई, हाणे तव्हांजी दिलि आहे, जिते दिलि चयो हलिया। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी न्यू आहे ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। त हलूं था अपडेट जी तरफ़। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदो वञा त हिन में काफ़ी जेको आहे न्यू एंट्रियूं थी चुकियूं आहिनि दोस्तों। पंहिंजा वेरी में मां तव्हांखे ॾसींदो वञा त अकबर खान जेको आहे त सिक्कूअ खे पनाह ॾिनी आहे। ज़ुल्फ़कार बुर्दी जेको आहे त अकबर खान जे कैरेक्टर में हिन ड्रामे में ऑन थियो आहे दोस्तों। ऐं हुन जेको आहे त सिक्कूअ खे पनाह ॾिनी आहे छोकिरीअ सूधो, ऐं चाकर खान जे वञण जे बावजूद बि जेको आहे त हुन जेको आहे त छोकिरी ऐं छोकिरो हुन जे हवाले न कया। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त काफ़ी एंट्री थियूं आहिनि दोस्तों। जीअं त मां तव्हांखे ॾसींदो वञा त करम खान जी एंट्री थी चुकी आहे, मंसूर खान जी एंट्री थी चुकी आहे दोस्तों। ऐं हिन ड्रामे में जेको आहे त बहितरीनु मज़ो थी वियो आहे, रंग थी वियो आहे दोस्तों। ऐं जेको आहे त करम खान जेको आहे त उन वटि जेको आहे त जाबिर वारनि पनाह वरिती आहे ऐं हसीना बेगम जो क़तलु कयो वियो आहे दोस्तों। हसीना बेगम खे क़तलु करण खां पोइ हू जेको आहे त करम खान वटि महफ़ूज़ थी विया आहिनि। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त करम खान हुननि जी पूरी जेको आहे त ज़िम्मो खंयो आहे त हिते रहो, तव्हांखे चाकर खान कुझु बि कोन करे सघंदो। ऐं मां तव्हांखे ॾसींदो वञा त हिन जी धुरियूं काफ़ी वधी चुकियूं आहिनि दोस्तों। जीअं त हिकु पासे अकबर खान, ॿिए पासे मंसूर खान, टे पासे करम खान दोस्तों। ऐं चाकर खान जेको आहे त उन सभिनि सां मुंहुं ॾींदो दोस्तों। ऐं ड्रामो जेको आहे त एंटरटेनमेंट जे तरफ़ वेंदो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त रूंडो जेका आहे त पंहिंजी चालाकी इहा कई आहे त सिक्कूअ खे जेको आहे त उते मोकिले छॾियो आहे अकबर खान वटि। ऐं अकबर खान सां हू पाण मुखातिब थी वियो, इहो चयो आहे त छोकिरी जेको आहे त मुंहिंजी राज़ ख़ुशीअ सां निकिती आहे, मां राज़ी आहियां, मां हुन मां जेको आहे त नाराज़ न आहियां, तव्हां वठी हुजे छोकिरी, छो त मां पंहिंजी जेको आहे त राज़ ख़ुशीअ सां कढी आहे। हिन खे खून बहा जे एवज़ जेको आहे त ॿी धुर खे ॾिनो पियो वञे। इन जे करे मां जेको आहे सोचियो त मां पंहिंजी धीउ जो भलो कयां, ऐं जेको छोकिरो मुंहिंजी धीउ खे पसंदि हुयो उन सां उनखे मां पाण ई भॼायो आहे। तंहिं ते अकबर खान बि मुतमिन थी वियो आहे ऐं चाकर खान खे इहो चई करे मोटायो त जेको आहे त हिन जेको आहे त भॼी अचण में छोकिरी न पर उनजो पीउ बि राज़ी आहे। उमेद आहे दोस्तों त वीडियो तव्हांखे वणी हूंदी। वीडियो वणे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।